मां हिनमहिल नथो अची सघां। जेकॾहिं हिनमहिल लटण जो बहानो तॾहिं कंदे न जॾहिं अदा तोखे ॾिसंदो। एहे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। पर हिन वक्त त सभु पंहिंजे पंहिंजे कमरे में सुता पिया आहिनि ऐं मां ॿाहिरि जो दरवाज़ो खोले थी छॾियां। टपा टप मालूम ना। हिनमहिल अचणु मुंहिंजे लाइ ख़तरो आहे। मां सुभाणे टाइम कढी कीअं करे बि तोसां मिलण ईंदुसि। को पैसा बर्बाद बहन चोद। मां औरत आहियां, मूंखे त को खौफ़ नथो थिए, तूं छो तो डिॼी? जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त तूं पंहिंजे घर जो दरवाज़ो खोले छॾ, मां थी तोॾे अचां। वज़ीर सच पुछी त मां तुंहिंजी मोहबत में चरी थी वई आहियां। हा कमज़ादी, मुंहिंजे पाण ते कुझु काबू रख। कंट्रोल। तूं आख़िर समझी छो नथो? मां फोन बंदि थो कयां, सुबुह जो ॻाल्हाईंदासीं। आप दिखाएंगे, आप ये करेंगे, आप वो करेंगे, ये करेंगे, वो करेंगे। माँ चूत गई। हमने भी सोचा था इसकी माँ की चुत कुछ तो करेंगे तो इधर से अपन भी चालू हो जाएंगे। लोग की बहन की चुत पूरा मूड खराब कर दिया तुम्हारी माँ का भोसड़ा। सोचा था कुछ तो करेंगे बहन चोत। वाइन शॉप से पूरा स्टॉक लेके रखा था। बहन चोत 2 पैक गप्पा गप, 2 पैक गप्पा गप। हमारी बहन की चुत कुछ नहीं किया, मादर चोत से बड़बड़ 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 बड़बड़।